हाजी खानण चिंजणी मेमोरियल लाइब्रेरी ॻोठ मियांदा चिंजणी तालुका नसीराबाद डिस्ट्रिक्ट कंबर शहदाद कोट में असीं हिते हिकु नंढड़े पैमाने ते मुनक़िद थियल कचहरी में शरीक आहियूं। असां सां गॾु कचहरी त तमामु नंढड़ी ऐं नंढड़ो ई ही महखानो पर मोहब्बत जो महखानो आहे। उन में असीं सभु शरीक आहियूं। पर सुघड़ हिन कचहरी में मायानाज़ सुघड़ शरीक आहिनि, जंहिंमें मोहम्मद अयूब वाहुजो साहिबु आहे, गुल मोहम्मद गुल शाइर सुघड़ ऐं सफ़र चिंजणी शाइर, खोड़ ॿिया नौजवान ऐं असांजो नौजवान शाइर सिंगर ऐं ॻाइणो ज़ाहिद हुसैन चिंजणी मौजूदु आहे, आज़ाद चिंजणी मौजूदु आहे, रियाज़ खलील चिंजणी। तव्हां सभिनी खे सलाम अर्ज़ु करे थो। ऐं हिकु दफ़ो ॿीहर शाह साईं जे हिन शेर सां खेसि आजियां करियूं था मोहम्मद अयूब वाहुजो साहिब जन खे। सदायती सभ का बखन वासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जा, मूसी हले सा जंहिंखे जीव मिठो न हुजे। ऐं खेसि साईं खे पंहिंजो उस्ताद खे गुज़ारिश कंदुसि त हिकु दफ़ो ॿीहर हिकु ॿियो मुआशरती नज़म असांखे ॿुधाए ऐं पंहिंजे ख़्यालनि खे रोशनास करे। महिरबानी साईं। ऐं वरी बि सभिनि दोस्तनि साईं रियाज़ खलील चिंजणी साहिबु, आज़ाद अब्दुर्रहीम चिंजणी साहिबु, साईं गुल मोहम्मद चिंजणी साहिबु, सजाद हुसैन चिंजणी साहिबु, मोहम्मद सफ़र ऐं असांजो नौजवान रागी ज़ाहिद अली चिंजणी साहिबु, जंहिंजो थोराइतो जन मूंखे पंहिंजे कलाम पेश करण जो ॿीहर मौक़ो फ़राहम कयो। वरी बि हुकुम इहो थियो आहे त आउं खेनि मुआशरती नज़म ॿुधायां। मुआशरती नज़म हाज़िर आहे त रिश्ता छिजी रिश्तनि खां छो बेज़ार थींदा था वञनि। रिश्ता छिजी रिश्तनि खां छो बेज़ार थींदा था वञनि, उल्फत बजा नफ़रत में से निर्वार थींदा था वञनि। अहिड़ी हवा आहे घुली पइजी विछोटियूं हिन वयूं, जेकी नहा थियणा उहे बि धार थींदा था वञनि। लजलीह ई नाहे रही शर्मए हयाओ बि वियो हलियो, लजलीह ई नाहे रही शर्मए हयाओ बि वियो हलियो। क़यामत संदे आसार जा इज़हार थींदा था वञनि, जंहिंखे ॾिसी शैतान खे शर्मिंदगी महसूस थिए। अहिड़ा कुधा इंसान जा किरदार थींदा था वञनि। रिश्ता छिजी रिश्तनि खां छो बेज़ार थींदा था वञनि, उल्फत बजा नफ़रत में से नरवार थींदा था वञनि। सच चओ त घुंज मुंहं में विझी घूरे वरी कावड़ करे, सच चओ त घुंज मुंहं में विझी गुस्से मंझां घूरे वरी कावड़ करे, कुॾ ॾेई विढ़ण लाइ तयारु थींदा था वञनि। उल्फत बजा नफ़रत में से निर्वार थींदा था वञनि। इब्लीस आ तन जे अंदरि पाबंद निमाज़ी ॿाहिरां, ॾाढ़ी रखाए ही डिघी दीनदार थींदा था वञनि। काबे मदीने करबला जे फ़लसफ़े खां बेख़बर, हिकिड़ा था थियनि हाजी त ॿिया ज़वार थींदा था वञनि। वाक़िफ़ नहा जे जवानी जे ऊचे अखर खां बि उहे, वाक़िफ़ नहा जे जवानी जे ऊचे अखर खां बि अदा, अॼुकल्ह पंहिंजी पर में उहे कंधार थींदा था वञनि। उल्फत बजा नफ़रत में से निर्वार थींदा था वञनि। अहिड़ी अॼोके दौर जी औलाद आहे थी वई, जो माउ ऐं पीउ बि पिटनि ते बार थींदा था वञनि। से अणखील ऐं जे अध चरिया मूरख अयाणा हा अॻे, हल अॼु उहे माण्हू ॾिसो होशियार थींदा था वञनि। हिकु चोरी ॿियो सीना ज़ोरी टियों व्याज खोरी वई वधी, जुआ नशे जा पिण वॾा आज़ार थींदा था वञनि। मिसकीन जो गुफ़्तो त छा मुंहुं बि नथो कंहिंखे वणे, मिसकीन जो गुफ़्तो त छा मुंहुं बि नथो कंहिंखे वणे। साऊ जा साऊ सां सहें सहकार थींदा था वञनि, पर जंहिंखे न आ पग जो पतो जन वटि न आ हिन जो क़दुरु, पोठाया माण्हू बि उहे पगदार थींदा था वञनि। वाइदा वचन वेही थे जन भी क्या वफ़ा उन जा वॾा, संगती घणा केरु साईं, संगती घणा साबित उहे गद्दार थींदा था वञनि। अहिड़ो इदारो ई न आ जाते नथी रिश्वत हले, राशन संदा रिश्वत ते ई रोज़गार थींदा था वञनि। ही इस्पतालुनि में हली आया मरीज़ आहिनि, मगर से ख़ुशि थियण बदिरां अञा बीमार थींदा था वञनि। सुगड़नि अदीबनि शाइरनि फनकार मौलूदी मौलविन,
में भी हसद हठ साड़ जा अंबार थींदा था वञनि मोहब्बत बजा नफ़रत में से निर्वार थींदा था वञनि पर जन खे बि मन में जन जे बि मन में मोहबतूं ऐं हिमतूं या महिनतूं जन जे बि मन में मोहबतूं ऐं हिमतूं या महिनतूं तन सां वॾियूं हिते दुश्मनियूं तकरार थींदा था वञनि। हिन मुआशिरे जे हालति जो हिकु नज़र आ मूं ई मूंखे वॾा अफ़सोस ऐं वीचार थींदा था वञनि। बसि दौलत हवस जे हिर्स में ख़ाली ख़ुदा जे ख़ौफ़ खां मारे ज़मीर मन घणा मुर्दार थींदा था वञनि पर रोई ॾिनो मुंहिंजी अखियुनि ऐं रूह जा मुंहिंजो कलम मजबूर ते वारनि मथां जो वार थींदा था वञनि पर जन वटि रुॻो पैसो घणो बदमाशी ॿियो बेक्यासी आहे से सूंडा ज़ालिम सभु वरी सरदार थींदा था वञनि पर चइजे वञी वाहो चा कंहिंखे आ मञोती वई मरी चइजे वञी वाहो चा कंहिंखे आ मञोती वई मरी हक़ सच ॿुधण खां अहिली हिते इनकार थींदा था वञनि रिश्ता छिजी रिश्तनि खां छो बेज़ार थींदा था वञनि मोहब्बत बजाए नफ़रत में से निर्वार थींदा था वञनि। जबरदस्त, सही जबरदस्त, वाह मामा शानदार। वाह तखय्युल